मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाहिल मुतफर्रिद बिस्मिहिल अस्मा अल मुख्तस्स बिल मुल्किल अअज़्ज़िल अहमा अल्लज़ी लैस दूनहु मुंतहन वला वराअहु मरमा अज़्ज़ाहिर ला तख़य्युलन व वहमा अल बातिन तक़द्दुसन ला उद्मा वसिअ कुल्ल शैइन रहमतन व इल्मा व अस्बग़ अला औलियाइही निअमन उम्मा व बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफसहुम उर्बन व उज्मा व अज़काहुम महतिदन व मन्मा व अर्जहहुम अक़लन व हिल्मन व ज़क्काहु रूहन व जिस्मा व हाशाहु ऐबन व वस्मा व आताहु हिकमतन व हुक्मन व नूरा व फ़तह बिही अयुनन उम्यन व क़ुलूबन गुल्फ़न व आदानन सुम्मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलातन तन्मु व तुन्मा व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनुफ़िख़ फ़िस्सूरि फ़इज़ा हुम मिनल अजदासि इला रब्बिहिम यंसिलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिनिल फ़ातिहि लिमा उग़लिक़ वल ख़ातिमि लिमा सबक़
नासिरिल हक़ बिल हक़ वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। प्यारी जमात सगोरी, दोस्तों, अजीज़ो, मुसलमान भाइरो, बिन जुमन खां असां क़यामत जे मुतालिक़ कुछ ज़रूरी ॻाल्हियूं मूं अव्हां खे अर्ज़ कयूं हुयूं ऐं जेको बुनियादी मौज़ू हुयो हज़रत इमाम महदीअ जे मुतालिक़, इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हो, उन जे मुतालिक़ गुज़िश्ता जुमे ते मां इब्तिदाई चंद ॻाल्हियूं अर्ज़ कयूं। जेको बुनियादी तौर ते मूं अर्ज़ कयो हुयो त तव्हांखे मां इन मौज़ूअ ते तफ़सील सां अर्ज़ कंदुसि। ॿिन जुमन में तमहीद में जेके क़यामत जे मुतालिक़ ॻाल्हियूं हुयूं उहे अर्ज़ कयमि ऐं क़यामत जो ज़िक्र इन जे करे कयुमि त छो त इमाम महदीअ जो ज़ुहूर या इमाम महदीअ जे अचण जो ताल्लुक़ क़यामत सां हुआ ऐं इमाम महदीअ जे मुतालिक़ ग़ालिबन मूं अव्हां खे के 2 या 3 उन्हनि जूं निशानियूं फ़क़त अर्ज़ कयूं हुयूं। उन्हनि जो इस्म शरीफ़ उहो बि अर्ज़ कयुमि, उन्हनि जे वालिद जो इस्म शरीफ़ उहो बि अर्ज़ कयुमि, संदुन वालिदा तय्यबा ताहिरा उन्हनि जो बि इस्म शरीफ़ तव्हांखे ॿुधायुमि। ऐं गुज़िश्ता जुमे ते मूं इहा बि ॻाल्हि सम्झाई त क़ुरान ऐं हदीस मां जेको इमाम महदीअ जे मुतालिक़ हुकुम आहे या उन जे मुतालिक़ जेके निशानियूं बयान थियल आहिनि उन में ऐं ॿियनि माण्हुनि जी सोच में ॾींहं ऐं राति जो फ़र्क़ु आहे। नबी साईं फरमाइनि त उन जो नालो मुंहिंजे इस्म शरीफ़ माना मुहम्मद हूंदो ऐं उन जे वालिद जो नालो अब्दुल्ला हूंदो। नबी साईं ईअं फरमाइनि, पर ॿियनि जे किताबनि में लिखियलु आहे त नालो त वाक़ई मुहम्मद अथसि, पर संदुसि वालिद जो नालो हसन आहे। त पोइ अदा असांखे ॻाल्हि नबी साईं जी तस्लीम करणी या ॿियनि किताबनि जी ॻाल्हि तस्लीम नाहे करणी। त इहा ॻाल्हि हिते ई वाज़िह थी वई त जेको इमाम महदीअ जो तसव्वुर आहे या उन जे मुतालिक़ जेको हुकुम आहे उहो ई सही आहे ऐं उहो ई दुरुस्त आहे जेको अहले सुन्नत व जमात वारा तव्हांखे ॿुधाइनि था, आलिम सगोरा बयान कनि था, या जेको फ़क़ीर तव्हांखे अर्ज़ कयो आहे उहो ई तसव्वुर आहे जेको क़ुरान मां हदीस मां साबित आहे ऐं उहो ई सही आहे। उन खां सवाइ जेको बि तसव्वुर आहे इमाम महदीअ जे मुतालिक़ ॿियनि माण्हुनि वटि किसनि जो कहाणियुनि जो उहो दुरुस्त नाहे। इहा ॻाल्हि मूं तव्हांखे गुज़िश्ता जुमे ते सम्झाई हुई ऐं तव्हां समूरनि जे ज़हन में उहे ॻाल्हियूं उमीद आहे त वेठियूं हूंदियूं। ऐं मूं इहो बि अर्ज़ कयो त क़यामत जूं निशानियूं हिकिड़ियूं वॾियूं ॿियूं नंढियूं, माशाअल्लाह, हिकिड़ियूं क़यामत जूं निशानियूं नंढियूं आहिनि, ॿियूं वॾियूं आहिनि। नंढियुनि में तव्हांखे अर्ज़ कयुमि त नंढियूं निशानियूं माउ पीउ जी नाफ़रमानी, गुनाह जो फैलिजी वञणु, बेहयाई जो वधी वञणु, आलिमनि सगोरनि जो अदब न करणु, रुगो पंहिंजा ख़्याल वेढ़ाइणु। आलिम चवे हिकु ॻाल्हि अची मुंहिंजो दिमाग़ हीअं थो चवे, आलिम सगोरो क़ुरान मां ॿुधाईंदो, हदीस मां ॻाल्हि कंदो, पर हमरा 4 ॾींहं जलसा ॿुधी अचे त चवे न साईं मुंहिंजो दिमाग़ हीअं थो चवे। अदा तो वारो दिमाग़ चङो हूंदो, भलो हूंदो, तुंहिंजो एतिराम ज़रूरु हूंदो, पर दिमाग़ ऐं सीना उहे भला जेके मुंहिंजे मीर मुहम्मद करीम जे हुकुम सां आबाद आहिनि। अकुल बि उहे भला रहा, न त ॾिसण में त मेॼालो सभिनी जो हिकु जहिड़ो आहे, मथो बि हिकु जहिड़ो आहे, को फ़र्क़ु कोन्हे, पर इन में जेको नूर मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत सां रखियो वेंदो आहे, फ़र्क़ु रुगो उन जो आहे। पोइ जंहिं वटि उहो नूर आहे पोइ उन जी ॻाल्हि मथां ई आहे,
उनखे इज़त मुझे अल्लाह अता फरमाई आ त अहिड़े हिसाब सां आलिमनि जे आॾो पंहिंजो दिमाग़ वेढ़ाइणु इहा बि क़यामत जी निशानी। ज़िना जो आम थी वञणु इहा बि क़यामत जी निशानी। शराब खुले आम फ़ख़ुर जे तौरु ॿुधायो वञे त पीअंदा आहियूं, महफ़िलूं मचाईंदा आहियूं, ख़ुशीअ सां ॿुधाइणु ॿिए ते रोब करण खां वॾ माणाइप जी निशानीअ जे तौरु शराब पीअणु इहा बि क़यामत जी निशानी। पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां त आलिम सगोरा बयान फरमाइनि था, तफ़सीरन फ़क़ीहन अल्लाह जे प्यारनि बानहनि वलीयनि बयान फरमायो आहे त इहे जेके बि क़यामत जूं निशानियूं आहिनि अञा थियूं कोन्हनि, जेके वॾियूं आहिनि नंढियूं थी वयूं, अञा वॾियूं थियूं कोन्हनि। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल 1500 साल अॻु ई उन्हनि जो इल्मु अता फरमाए छॾियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हांखे सम्झाइणी आहे, उन खां पोइ मां मौज़ू मुकम्मल कयां त तव्हां इहा ॻाल्हि त सम्झी वियो त उहे निशानियूं अञा मुकम्मल न थियूं आहिनि, आयूं बि कोन्हनि, माना लिक में आहिनि अञा। ऐं लिक खे चइबो आहे ग़ैब। जेका शइ लिकियल आहे परदे जे पुठियां वा उहा ग़ैब ग़ाइब वेन मूं चवंदा हो। जेका शइ ॾिसण में नथी अचे छा चवंदो आहे ग़ाइब आहे, अमरा ग़ाइब थी वियो माना ॾिसण में नथो अचे। जेका शइ ॾिसण में न अचे उहा ग़ैब आहे या ग़ाइब आहे। क़यामत जूं निशानियूं अञा आयूं ई कोन्हनि। मुंहिंजे मीर मुहम्मद करीम खे मुंहिंजे रब ग़ैब जो इत्तिला अॻे ई फरमाए छॾियो आहे। अञा कहिड़ो ॿियो दलील खपेसि, अञा ॿी कहिड़ी सम्झ खपेसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्मु मुबारक छा आहे। ऐं मां तव्हांखे एतिरो अर्ज़ु कयां त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो बि फरमायो आहे, इहे त वॾियूं वॾियूं निशानियूं आहिनि न, पाण करीमन त एतिरो बि फरमायो आहे त जन्नत में सभिनीनि खां पहिरियों शख़्स केरु वेंदो ऐं सभिनीनि खां आख़िर में केरु वेंदो, मां मीर मुहम्मद खे उनजी बि ख़बर आहे। सभिनीनि खां पहिरें केरु गिरंदो उहा बि पाण बयान था फरमाइनि। सभिनीनि खां आख़िर में केरु हूंदो जन्नत में दाख़िल थियण लाइ, पाण करीमन इरशाद फरमायो आहे उहा बि मूंखे ख़बर आहे। एतिरे क़दुर जो नबी साईं फरमायो आहे त मुस्लमाननि मां उहो गुनहगारो बानो जेको सभिनीनि खां आख़िर में जहन्नम मां छोटकारो लहंदो, नबी करीम उन जूं बि निशानियूं अॻे ई बयान फरमाए छॾियो। हाणे दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ त मां तोखे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़यामत सां मुतालिक़ जेको ग़ैब आहे उन जूं सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु करे पंहिंजो मौज़ू मुकम्मल कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदासे इला रब्बिहिम यंसिलून। अल्लाह तबारक व तआला सूर जो बयान फरमायो आहे जेको क़यामत खां अॻु में फूकियो वेंदो। सूर आहे छा जेको ही तव्हां आम तौर ते ॾिसंदा आहियो सिंधी ॿोली में उनखे नगारो चवंदा हो। इहे वॼाईंदा वरतंदा आहिनि फ़क़ीर, सचा फ़क़ीर न, फ़क़ीर सचो ॿियो हूंदो आहे। उहो फ़क़ीर पेनू पोइ हिननि जे हथ में हिकिड़ी शइ हूंदी आहे तूतारी नमूने, तव्हां उनखे नगारो चवंदा आहियो। पोइ उनखे वॼाए करे पोइ ख़ैरु वठंदा आहिनि, माण्हुनि खां ख़ैरात वठंदा आहिनि। इहो अरबीअ ॿोलीअ में इनखे सूर चइबो आहे। पर अदा इहो ज़माने जो सूर आहे, नंढड़ो आहे, इन जी साइज़ शक्ल हजम नंढड़ो आहे। आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे क़यामत जे ॾिहाड़े जेको सूर फूकियो वेंदो। हिकु सहाबी अर्ज़ु कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन सूर जो हजम छाहे केतिरो वॾो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हीअ ज़मीन वा हियो आसमान वा ज़मीन खां वठी करे आसमान ताईं विच ताईं जेतिरी जगह वा मुंहिंजे रब जो सूर इन खां बि वॾो आहे, एॾो वॾो आहे। अल्लाह क़ुरान में इरशाद फरमायो क़यामत जो वक़्तु जॾहिं वेझो ईंदो त अल्लाह हुकुम फरमाईंदो त सूर खे फूकियो वञे। आलिम सगोरा फरमाइनि था त सूर 3 दफ़ा फूकियो वेंदो। मां उन जी तफ़सील ॾे न वेंदुसि। 3 दफ़ा सूर उहो फूकबो। पहिरों दफ़ो अल्लाह तबारक व तआला उन जो बयान क़ुरान पाक में करे छॾियो आहे। अल्लाह इरशाद फरमायो त जॾहिं सूर फूकियो वेंदो फफ़ज़िअ मन फ़िस समावाति व मन फ़िल अर्द। पहिरों दफ़ो जॾहिं सूर फूकबो त सॼी काइनात धुॾी वेंदी, हर शइ डिॼी वेंदी। फफ़ज़िअ मन फ़िस समावाति व मन फ़िल अर्द, हर शइ उन वक़्तु डिॼी वेंदी, परेशान थी वेंदी। पर अॻिते अल्लाह इरशाद फरमायो आहे त इल्ला मन शाअ अल्लाह, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जेके सूर जे वक़्तु बि कोन डिॼंदा। सूर फूकबो, वॾी दहशतनाक उन्हनि जी आवाज़ आहे, वॾो ख़तरनाक आवाज़ आहे। अल्लाह ॼाणे कहिड़ो आहे, पर आहे हैबतनाक वहशतनाक, इंसान जे दिलि में ड्रिॼ पैदा कंदो। हर माण्हू परेशान थींदो। पर क़ुरान जी नसवा क़ुरान बयान फरमाए थो त अल्लाह जंहिंखे चाहींदो उहो कोन डिॼंदो। ऐं मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि ॻाल्हि लिकाई कान्हे, पाण हर शइ बयान फरमायूं। सहाबी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इल्ला मन शाअ अल्लाह, जेके माण्हू उन वक़्तु कोन डिॼंदा उहे कहिड़ा माण्हू आहिनि। बयान फरमायो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे प्यारा बाना अल्लाह जा उहे आहिनि जेके उन वक़्त में बि कोन डिॼंदा। उहे प्यारा बाना जिन खे जहान में तव्हां शहीद सॾींदा आहियो, शहीद कोन डिॼंदा। ऐं मां इहा हदीस अबू दाऊद शरीफ़ में पढ़ी आहे। अजब हदीस आहे जेका हिन सां मुतालिक़ आहे। छा फरमाइनि था, तमसील नाहे सम्झाइण लाइ। नबी करीम इरशाद फरमायो त शहीदनि जो शान इहो आहे जो क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे रब जे अर्शे अज़ीम जे आॾो शहीद तलवारूं झले पहरेदार बणिजी बीही रहंदा। शहीद जो एॾो शान आहे त क़ुरान फरमाए थो त सूर जॾहिं फूकबो अल्लाह हुकुम फरमाईंदो त हर शइ परेशान हूंदी, हर शइ डिॼी वेंदी, पर अल्लाह जंहिंखे चाहींदो उहे उन वक़्तु परेशान न थींदा। इहो पहिरों सूर फूकजण जो वक़्तु आहे। 3 दफ़ा अर्ज़ु कयुमि त 3 दफ़ा फूकियो वेंदो ऐं वरी ॿियो दफ़ो बि फूकियो वेंदो। ॿियो दफ़ो तॾहिं फूकियो वेंदो जंहिंसां सारी काइनात में जेका बि जहिड़ी शइ आहे सॼी मरी वेंदी, हर शइ जो साहु निकिरी वियो। 2 दफ़ा। टियों दफ़ो सूर तॾहिं फूकियो वेंदो जॾहिं मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला समूरी मखलूक खे जेरो फरमाए हिसाब किताब लाइ गॾु फरमाईंदो। इहो 3 दफ़ा सूर जो बयान आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, इहो सूर जो अहवाल आहे त ज़रूर हिकिड़ो आवाज़ अचे थो त सभिनीनि खां पहिरें कंहिंजे कन ते पवंदो, पोइ कंहिंजे कन ते पवंदो, आख़िर में कंहिंजे कन ते पवंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो सूर जो बयान कोन फरमायो, पर पंहिंजे इल्म मुबारक सां इहो बि ॿुधायो आहे त सभिनीनि खां पहिरें सूर जो आवाज़ कहिड़े माण्हूअ जे कन ते पवंदो। दुरूद मुंहिंजे हबीब ते सल्लल्लाहु अलैहि या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पाण करीबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था, कुर्बान वञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म मुबारक तऊं पाण इरशाद फरमायूं त सूर हक़ वा उहो क़यामत खां अॻु में थियणो आ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, सभिनीनि खां पहिरियां जंहिं शख्स जे कन ते सूर जो आवाज़ पहुचंदो, पाण इरशाद फरमाइनि था हुज़ैल कबीलो आ, हुज़ैल जेको मक्के मदीने में आ। पाण फरमाइनि था त माण्हू हुज़ैल कबीले जो हूंदो, पाण उन जो कबीलो बयान फरमायूं। कुर्बान वञा मुस्तफ़ा जे इल्म तां पाण अॻे ई बयान फरमाइनि था त उहो माण्हू उन वक़्त में कमु कहिड़ो कंदो हूंदो जंहिं वक़्त में उन जे कन ते सूर जो आवाज़ ईंदो। वो कबीले जो नालो रसूलुल्लाह को न बयान फरमायो, सही हदीस मुबारक का किस्सो को कहानी जी ॻाल्हि नाहे। अबू दाऊद खां वठी इब्ने माजा खां वठी जेके बि किताब आहिनि समूरनि किताबनि में इहा रिवायत मौजूद आहे। पाण करीम इरशाद था फरमाइनि त उहो माण्हू पंहिंजे उठ खे पाणी पीआरण जे लाइ हौज़ ठाहे उन जा बन्ना उन जा पासा हौज़ ठाहींदो त जीअं पाणी गॾु थिए, पाणी गॾु करण जे लाइ अञा बन्ना पियो ठाहींदो त हुन जे कन ते सूर जो आवाज़ पहुचंदो ऐं उहो माण्हू उते ई पंहिंजो हौज़ पूरो करण खां अॻे ई जहान छॾे वेंदो। मुस्तफ़ा जो इल्म आहे। पाण ॿुधाइनि था त बनी हुज़ैल कबीले जो माण्हू आहे ऐं सभिनीनि खां पहिरां पूरी काइनात में जंहिं माण्हूअ जे कन ते इहो आवाज़ पहुचंदो उहो बनू हुज़ैल वारो पंहिंजे उठ खे पाणी पीआरण लाइ हौज़ जा किनारा ॿुधंदो त अॻ ई उन जो हिसाब पूरो थी वेंदो। आवाज़ ॿुधई जान निकिरी वियसि, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर में सभिनीनि खां आख़िर में ॿुधायो त कंहिंजे कन ते आवाज़ पवंदो सूर जो। इहो मां अर्ज़ु छा थो कयां त माण्हुनि खे ॻाल्हि हले छो नथी सम्झ में अचे, ॿियूं त ॻाल्हियूं परे आहिनि, अञा क़यामत आई कान्हे, क़यामत जो इल्म त अॻे आहे, अञा परे आहे। मुस्तफ़ा अञा ॿुधाइनि था त सूर जो आवाज़ पहिरें कंहिंजे कन ते आहे ऐं आख़िर में कंहिंजे कन ते ई पहुचंदो। पाण करीम ने इरशाद फरमायो आहे त बकरार मदीने शरीफ़ खां ॿाहिरि रहण वारा हूंदा कंहिं ॻोठनि में, मदीने पाक जे लाइ पंहिंजी बकरिन जे धण खे वठी करे निकिरंदा। काइनात में सभिनीनि खां आख़िर में उन्हनि ॿिन्ही बकरारनि जे कन में सूर जो आवाज़ पहुचंदो। हाणे मां तोखां पुछां थो त क़यामत 1500 साल या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन 1500 साल गुज़री विया आहिनि, इहा ॻाल्हि बयान फरमाई। अञा क़यामत कॾहिं ईंदी रब थो ॼाणे। 1000 साल खां पोइ, 2000 सालनि खां पोइ, 5000 सालनि खां पोइ, मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे। पर मुस्तफ़ा अॻई निशानियूं बयान फरमाए शक शुबो दूर फरमाए छॾियो त मुंहिंजे रब मूंखे इल्म जा अण खुट खज़ाना अता फरमाया। दुरूद मुंहिंजे हबीब दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अच त मां तोखे ॿुधायां इमाम महदी जो बाक़ी ज़िक्र छा आहे। अर्ज़ु कयो हुम त चेहरो 14 जे चंड खां वधीक चमकंदड़ अथसि। नसब में नबी साईं जो बचड़ो आहे, पर सुवाल इहो आहे त नबी साईं जे बचड़नि जी औलाद हली आहे इमाम हसन मऊं या हली आहे इमाम हुसैन मऊं। इन्हनि ॿिन्ही शहज़ादनि जी औलाद मां कहिड़े शहज़ादे जी औलाद मां हूंदो? ख़बर पवे न। निशानियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं बयान फरमायूं आहिनि। फ़कीर अॻ ई पढ़ी आयो आहे, मूं पुछियो ई कोन्हे, अॻ ई थो जवाबु ॾिए। सुठी ॻाल्हि आहे, मुतालो करणु घुरिजे।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आ पाण करीमन जूं हदीसूं जेके इमाम महदीअ जे नसब जे मुतालिक आहिनि ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। ॿ क़िस्म। हिकिड़ियूं चवनि थियूं त हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हो पाण सुहिणे इमाम हुसैन जे नसब शरीफ़ में हूंदा। हिकिड़ियूं हदीसूं इहे थियूं चवनि। ॿियूं हदीसूं चवनि थियूं त न इमाम हुसैन साईं जे न बल्कि इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हु जे नसब मुबारक मां हुजे। ऐं मौलाना हिदायतुल्लाह मटियारीअ जो बुज़ुर्ग हुयो, मौलाना हिदायतुल्लाह मुश्ताक शाइर बि हुयो, नात ख़ानी फरमाईंदो हो। उन जो बि हिकिड़ो वॾो ज़ख़ीम किताब अहल बैत किराम जे अहवाल ऐं शान ते कवाकिब सआदात, उन में उन बुज़ुर्ग लिखियो आहे त हज़रत इमाम महदी हसनी हूंदो। इमाम महदी बुलंद आवाज़ सां केरु हूंदो? पर अञा तोखे ॻाल्हि सवली करे ॿुधायां त का ॾुखी ॻाल्हि कोन्हे। आलिम फरमाइनि था त इमाम महदीअ में मुंहिंजे हबीब करीम जूं ॿई हदीसूं सचियूं थींदियूं जो इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हो इमाम हसन जी औलाद मां बि हूंदो त सोणे हुसैन जी औलाद मां बि हूंदो। ॿई हदीसूं सचियूं। कीअं? जी वालिद जे तरफ़ां हुसैनी हूंदो ऐं अम्मड़ जी तरफ़ां हसनी हूंदो। हदीसूं मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿई सचियूं आहिनि। ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणा माण्हू पढ़ंदा आहिनि हिकु हदीस पढ़ियो यार हीअ सची या हुअ कूड़ी। नऊज़ु बिल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं समूरियूं सचियूं आहिनि। चओ सुभान अल्लाह। का बि कूड़ी नाहे, का बि कूड़ी नाहे, समूरो सचो आहे। पर इल्म जो नूर हुजे तॾहिं ख़बर पवंदी त ॿिन्ही हदीसनि खे मिलाए करे कीअं नतीजो कढबो आहे जो हिकु बि कूड़ी न थिए, ॿई सचियूं थी वञनि। दुरूद मुंहिंजे हबीब ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु निशानी इहा अर्ज़ कई हुयमि त माण्हू चवंदुसि क़िबला का निशानी ॿुधायो। सुकल टारी ज़मीन में खोड़ींदो त उहा साई बि थींदी त फल फ्रूट बि मेवो बि उते ई झले बि रहंदी। हिकु निशानी। ॿी निशानी सॼे गल मुबारक ते कारो तिर हूंदुसि। इहो मां पंहिंजे तरफ़ां कोन थो ॿुधायां त एॾो तफ़सील मौली साहब काॾों पढ़ी आयो आहियां, किताबनि में पढ़ी आयो आहियां। अहले सुन्नत जे आलिमनि लिखियो आहे बयान, का ॻाल्हि लिकाई कान अथऊं। सॼो गल मुबारक जेको आहे इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हो जो, आलिमनि लिखियो आहे त उन्हनि जे सॼे गल मुबारक ते कारो तिर हूंदो। अञा टीं बि निशानी आहे कहिड़ी? फरमाईंदा त सॼो हथ मुबारक हीअं ॾिसंदव त उन जे मथां बि कारो तिर हूंदुसि। अञा बि का निशानी आहे? निशानियूं घणियूं आहिनि। फरमाइनि था त अञा निशानी इहा वा इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु जी त पाण मदीने शरीफ़ में पैदा थींदा, विलादत मदीने में थींदनि। ऐं ऐलान जेको इमाम महदी जे ज़ुहूर ज़ाहिर थियण जो आहे उहो मके मुबारक में थींदो। अलाह साईं तव्हांजी असांजी पाण मदीने पटे। चओ आमीन। ताज़ो ताज़ो असांजो पेशमाम साईं क़िबला मुफ्ती साहब मदीने मां थी आया आहिनि। दुआ कयो त असां मुक़्तदी बि जल्दी मदीने वञूं। अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर यादि पियो। मदीने हलणो आहे त दिलि सां पढ़ंदे त हलंदे। अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो, निंड नेणनि जी फिटी वई हो तो हर हर यादि पियो।
इश्क बारण बारिया मुत माग मदीने जा सारिया इश्क बारण बारिया मुत माग मदीने जा सारिया घोड़ा घड़ियों किया घारिया घोड़ा घड़ियों किया घारिया जिन हो तो हर हर याद प्यो निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो अजु भी आधी रात जो मुखे सुनो सरवर याद प्यो निंड नेणन जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो अल्लाह से तव्हां के असां के मदीने वठी वञे रुगो मदीने न वठी वञे मां तव्हां जी ज़िंदगी लाइ दुआऊं थो घुरां पर तव्हां खां दुआ थो घुरां त मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मौला मूंखे मदीने में मौत नसीब फरमाए चओ आमीन रिडियो छो था चओ आमीन दुरूद मुझे हबीब दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा तवज्जो फरमाइजो ऐं इमाम महदी जे ज़ुहूर खां अॻु में फितननि जो मां ज़िक्र कयो कहिड़ा मुल्क जिन में फितनो पवंदो याद आहे जेके मदीने खां उभरंदे पासे उहे मुल्क जेके मदीने शरीफ़ खां ओभर वारे पासे हन उन्हनि में फितना शुरू थींदा पर इहा ॻाल्हि चवणु तव्हांखे ॿुधाइणु रहिजी वई त उन फितने में जेके चइनि क़िस्मनि जा फितना हा हिकु त तलवार पवंदी जंगियूं थींदियूं आसमान तां अल्लाह पनाह ॾे पत्थर वसंदा ऐं चोथों त माण्हुनि जूं शिकलियूं फिरी वेंदियूं पर यादि रखजां इहा ॻाल्हि रहिजी वई ॿुधाइणु तोखे त उहे ज़ालिमनि ते इहो अज़ाब ईंदो मज़लूमनि ते इहो अज़ाब कोन ईंदो मतां चवे त सभिनीनि ते ईंदो न उहे जेके ज़ालिम आहिनि उन्हनि में इहो चइनि क़िस्मनि जो अज़ाब नाज़िल कयो ईंदो मके शरीफ़ में हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु ॾींहुं जुमे जो महीनो मुहर्रम शरीफ़ जो तारीख़ 10 मुहर्रम शरीफ़ आशूरे जो ॾींहुं ऐं तव्हां अॻु में मुफ्ती साहब खां ॿुधो आहे त इन जो रुगो करबला सां ताल्लुक़ कोन्हे 10 मुहर्रम जो इहो ॾींहुं अज़ल खां अल्लाह तबारक व तआला इन ॾींहं खे शर्फ़ बख़्शियो आहे अज़ल खां आदम अलैहिस्सलाम जो जेको ज़मीन ते अचणो आहे उहो बि 10 मुहर्रम ते नूह नबीअ जो बेड़ो तरी जेड़ी महिल जबल जे मथां बीठो उहो बि 10 मुहर्रम जो ॾींहुं अहिड़ी तरह जेके बि वॾा वॾा इस्लाम में ॻाल्हियूं आहिनि वाक़िया आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ इन ॾींहं सां 10 मुहर्रम जो ॾींहुं तारीख़ 10 मुहर्रम ॾींहुं जुमे जो महीनो मुहर्रम शरीफ़ जो ऐं मके शरीफ़ में हज़रत इमाम महदी हजर असवद ऐं मकाम इब्राहिम जो विच वारी जेका जगह हुआ उते मौजूद हूंदा ऐं पाण मदीने शरीफ़ खे छॾे इन जे करे ईंदा त उते माण्हू तंग कंदसि साईं बैत कर बैत कर बैत कयूं तुंहिंजी असां बैत कयूं उथी असांजी सरदारी क़बूल कर त फरमाइनि था त पाण मदीने शरीफ़ मां निकिरी अची करे मके पाक में अची पहुचंदा ऐं अजब इत्तिफ़ाक़ इहो हूंदो त पूरी दुनिया मां 313 मौलाना हिदायतुल्लाह मुश्ताक जो सिंधी ज़ुबान में किताब आहे पुराणो किताब आहे ॿियूं ॿोलियूं सम्झ में न अचनि त इहो पढ़णु घुरिजे किताब फरमाइनि था त 313 माना बदर वारा सहाबी उन्हनि जो तादाद बि 313 हुयो 313 पूरी रूए ज़मीन मां वॾा आलिम वॾा दरवेश वॾा वली उन वक़्तु अजीब को इत्तिफ़ाक़ थींदो जो उहे बि मके शरीफ़ में मौजूद हूंदा
ऐं इमाम महदीअ खे उहे 313 ॼणा सभिनीनि खां पहिरें निशाननि जे तौर ते सुञाणे करे सभिनीनि खां पहिरां बैअत उहे 313 अल्लाह जा वलीअ फरमाईंदा। उहे उते मौजूद हूंदा, इमाम महदीअ जी ज़ियारत कंदा, ॾिसंदा त उन्हनि खे नूरानी इल्म जेको अल्लाह अता फरमायो आहे ऐं निशानियूं उन्हनि मुताबिक़ सुञाणे करे इमाम महदीअ जी बैअत फरमाईंदा। ऐं इमाम महदी जी बैअत थींदी, अञा बि हुन वटि निशानियूं अहिड़ियूं आहिनि जेके लिखियल आहिनि, वॾियूं निशानियूं आहिनि। अल्लामा अली मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह ताला अलैह अल बुरहान किताब आहे, उन में बयान फरमाइनि था अल बुरहान फी अलामात महदी आखिर ज़मान, उन महदीअ जूं चिटियूं निशानियूं जेको क़यामत खां अॻु में ज़ाहिर थींदो। किताब जे नाले जो तर्जुमो आहे ऐं लिखियो छाजे करे हई, इन जे करे लिखी त उन जे ज़माने में उनखे तक़रीबन 400 साल थिया आहिनि। हिंदुस्तान जे इलाइक़े में जौनपुर जो इलाइक़ो आहे, जौनपुर, उते हिकिड़ो सैयद सगोरो, इहा बि ॻाल्हि सम्झिजो, सैयद सगोरो हो, नालो बि मुहम्मद हुयुसि, आलिम बि हुयो, कानी करामत वारो बि हुयो, पर मुंहिंजो ख़ुदा शल न कंहिंखे इम्तिहान में विझे, उन खणी दावा कई त मां महदी आहियां। पोइ अची मुल्क में फितनो थियो, हिते सिंध में बि आयो, अलाह उहो सिंध में बि आयो। ही तव्हांजो जेको बुज़ुर्ग असांजो वली दादू वारे पासे ॾे मखदूम बिलावल, टलटीअ वारो मखदूम बिलावल, दादू खां मथे दरगाह शरीफ़ हुआ उन्हनि जी, उहो उन जे दौर में शहादत थी उनजी। इन जे करे त उन अल्लाह जे प्यारे बाने मखदूम बिलावल चयो, तूं सैयद हूंदे सचो हां, इल्म पंहिंजी जाइ ते अथई, पर भुलियल हां, तूं महदी सचो न आहे, महदी अञा अचणो आहे, असां उन महदी खे मञींदासीं, तोखे कोन मञींदासीं। उन जे करे मखदूम बिलावल खे शहीद कयो वियो। पोइ तव्हां वटि छा चवंदा अची मखदूम बिलावल सिंध ते सिर ॾिनो, तव्हां वटि जेके माण्हू जज़्बाती आहिनि न, चइसी पोइ सिंध जे पारों विड़ियो तॾहिं शहीद कयोसि, असांजो वॾो क़ौम परस्त हो, वॾो अरडो हो। न, अल्लाह जो प्यारो बानो वली हुयो, आलिम सगोरो हुयो, शरीयत जी ॻाल्हि हक़ सच बयान फरमाई, ज़ालिमनि उनखे शहीद करे छॾियो। पोइ सैयद मुहम्मद जेको जौनपुर वारो हुयो, उन इहा जो दावा कई, पोइ फौत बि थी वियो, जौनपुर में दफ़न बि थियो, क़यामत बि कान आई। पोइ बुज़ुर्ग ही जेको किताब मां जंहिंजो तव्हांखे नालो अर्ज़ु कयो, उहो बुज़ुर्ग किताब इन जे करे लिखियो त माण्हुनि खे ख़बर पवे त जौनपुर वारो जेको महदी आहे उहो कूड़ो अथव, जेको मदीने मां महदी निकिरंदो उहो सचो महदी हूंदो। उन में इमाम हज़रत अली मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह ताला अलैह जेके निशानियूं तमामु घणियूं बयान फरमायूं आहिनि, उन्हनि में हिकु निशानी हीअ आहे त हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु जेॾी महिल मके शरीफ़ में मौजूद हूंदा, 313 माण्हू वलीअ, आलिम, दरवेश, उन्हनि जी सभिनीनि खां पहिरां बैअत फरमाईंदा। उन खां पोइ जेके बि माण्हू हूंदा उन्हनि जे कढ लॻंदा, पर निशानी इहा हूंदी त इमाम महदी उतां उथी करे निकिरंदो त उन जे लश्कर जे इर्द गिर्द मुंहिंजे अल्लाह जा नूरी मलाइका अॻियां ऐं पुठियां हलंदा। नूरी मलाइका अॻियां ऐं पुठियां, तादाद बि लिखियो अथऊं, 3000 मलाइक, 3000 मलाइक हुन जे लश्कर सां गॾु हूंदा। ऐं सैयदना इमाम महदीअ जो झंडो मुबारक हूंदो, जहिड़ो तहिड़ो झंडो न, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पंहिंजो झंडो मुबारक हुयो, पाण करीमनि जे विसाल खां वठी करे अॼु ताईं उहो ज़ाहिर न थियो आहे, उहो लिखियल आहे, उहो इमाम महदी वटि अची निकिरंदो। उन जे मथां लिखियल हूंदो अल बैअतु लिल्लाह, जेका हीअ बैअत असां करे रहिया आहियूं या दुनिया जे लाइ न करे रहिया आहियूं, बल्कि मुंहिंजे अल्लाह जे लाइ बैअत करे रहिया आहियूं। ऐं रुगो झंडो कोन हूंदुसि, मुस्तफ़ा करीम जी तलवार मुबारक बि हज़रत इमाम महदी वटि हूंदी। सुभान अल्लाह त चओ। इमाम महदी वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार मुबारक बि हूंदी। भला ॿुधायो त सही इमाम महदी कंदो छा? पाण फरमाइनि था त इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु सारी रूए ज़मीन ते अदल ऐं इंसाफ़ क़ाइम फरमाईंदो। अदल ऐं इंसाफ़ एतिरो थींदो
त रूए ज़मीन में हीअ जेका ज़मीन वा इन ज़मीन में मुझे अल्लाह तबारक व तआला खजाना पूरे छॾिया आहिनि। हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु जे वक़्त मुबारक में ज़मीन पंहिंजा समूरा खजाना ॿाहिरि कढी उछलाए छॾींदी। हर तरफ़ अमुन, हर तरफ़ सुकून हूंदो। आलिम सगोरा फरमाइनि था त हिकु शख्स हज़रत इमाम महदी जी बारगाह में हाज़िर थींदो, ओ इमाम महदी मूंखे अल्लाह जी अता मां कुझु ॾियो, जेके खज़ाना मुंहिंजे अल्लाह तव्हांखे अता फरमाया आहिनि कुझु उन मां मूंखे ॾियो। इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु उनखे एतिरो अता फरमाईंदो, एतिरो अता फरमाईंदो, एतिरो अता फरमाईंदो जो उहो शख्स खणी न सघंदो। पर हणी मारे करे पंहिंजी झोलीअ में जेतिरो सोन चांदी उन शख्स खे मिलंदो, उहो खणी करे ॿाहिरि जो निकिरंदो त ॾिसंदो त ही मुंहिंजी ज़रूरत खां वधीक हुआ, मुंहिंजी ज़रूरत खां वधीक हुआ। हाणे सोचींदो त भला कंहिंखे ॾेई छॾियां, को मां वठे भला विराए छॾियां। आलिम सगोरा फरमाइनि था त ॿाहिरि निकिरी कंहिं मुस्लमान खे चवंदो अदा सोन वठ, ही चांदी वठ। इमाम महदीअ जे ज़माने में एॾी शाहूकारी हूंदी जो सॼो शहर घुमी ईंदो, को बि माण्हू उन खां सोन वठण वारो लभंदो ई कोन। एॾी शाहूकारी हूंदी, एॾी अमीरी हूंदी, एॾो सुख हूंदो माण्हुनि में जो सोन खणी घुमाईंदो वरतंदो ऐं मोटी अची करे वरी साॻो इमाम महदीअ जी ख़िदमत में हाज़िर थींदो। सोना महदी, ही तव्हां खां वठी वियो सोन, हा वठी वई तो पाण घुरियो, मां तोखे चयो खज़ानो खुलियो पियो अथई खणी वञ। हाओ साईं, हाणे छा का मोटी आयो आहियां कि भला ज़रूरत कान रही आहे, सोचां थो त ही वापसि कयां। इमाम महदी फरमाईंदो त मां रसूलुल्लाह जो बचड़ो आहियां, हिकु दफ़ो जेका शइ असां ॾींदा आहियूं मोटाए न वठंदा आहियूं, पंहिंजो सोन चांदी खणी वञ। हिकु दफ़ो तोखे ॾेई छॾी आहे, हाणे दुबारा मां न वठंदुसि तोखां, इहो सोन आयो तोखे, या हर शइ तुंहिंजे हवाले आहे, मूंखे इन शइ जी ज़रूरत नाहे, मां रसूलुल्लाह जो बचड़ो आहियां, हिकु दफ़ो ॾेई छॾियो आहे त वरी वापसि वठणु असांखे जुगाए नथो। ऐं इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु 3 वॾा शहर फतह फरमाईंदा, उन खां पोइ बसि क़यामत। उन 3 शहरनि जा नाला बयान। हिकु शहर जो नालो रूमिया वा, रूम न, तव्हां चवंदा रूम मशहूर आहे, हिन वक़्तु मौजूदु आहे, इटलीअ जो शहर आहे। ऐं पुराणे ज़माने में क़ुरान पाक में जंहिं रूम जो ज़िक्र आहे उहो तुर्की जो इलाइक़ो आहे। हाणे जेका तुर्की आहे उहो रूम आहे, पर हिन वक़्तु शहर जेको मौजूदु आहे रूम, उहो ॿियो आहे। हिकु शहर जो नालो रूमिया वा, ॿिए शहर जो नालो बैदा वा। 2 शहर जेके इमाम महदी अची फतह फरमाईंदा। 3 बि शहर आहे। 3 शहर जो नालो कुस्तंतीनिया वा। हिकु कुस्तंतीनिया जेको इस्तंबुल आहे तुर्कीअ में, इन जो क़दीमी नालो इहो आहे, पर इहो त फतह थियल आहे, इन में मुस्लमान रहनि था, इहो न आहे। उन्हनि जी निशानी छा आहे? उन्हनि जी निशानी इहा त इहे 3 शहर बैतुल मुक़द्दस जे आसे पासे मौजूदु आहिनि। बैतुल मुक़द्दस हींअर माना जेको फ़लस्तीन आहे उन जे इर्द गिर्द में मौजूदु आहिनि। हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु इन्हनि 3 शहरनि में पंहिंजो लश्कर वठी करे दाख़िल थींदा। जेको रूमिया शहर आहे उन जो मिसाल ही आहे त रूमिया शहर में 1000 बाज़ारूं, 1000 बाज़ार, हर बाज़ार में लख दुकान, लखनि दुकाननि में हर दुकान जे साम्हूं हिकु हिकु पहलवान जंग जे लाइ बीठल हूंदो, तयारु हूंदो। हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु उन रूमिया शहर में दाख़िल थींदा। आलिम फरमाइनि था त न तीर हलंदो न तलवार। इमाम महदी 4 दफ़ा अल्लाह अकबर फरमाईंदा त शहर फतह थी वेंदो। उहो शहर फतह करण खां पोइ, हाणे ॻाल्हि तफ़सील नथो कयां, उहो शहर फतह करण खां पोइ हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु अॻिते ॿिए शहर खे फतह करण लाइ दाख़िल थींदा। उन शहर में बि जंग कान थींदी,
उन शहर में बि रत कान वहंदी, उते बि अल्लाह अकबर जे नारे सां उहो सारो शहर फतह थींदो। ऐं हज़रत इमाम महदी रदी अल्लाह ताला अन्हु उते पहुचण खां पोइ उते ताबूते सकीना जेको मूसा अलैहिस्सलाम वटि मौजूद हुयो उनखे ॿाहिरि कढंदा। ऐं इन ताबूते सकीना जो बयान क़ुरान शरीफ़ में मौजूद आहे। वो आहे छा? अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वक़ाल लहुम नबियुहुम इन्ना आयत मुल्किही अन यातियकुमुत ताबूत फीहि सकीनतुम मिर रब्बिकुम व बक़ियतुम मिम्मा तरक आलु मूसा व आलु हारून तहमिलुहुल मलाइकतु इन्न फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। ताबूते सकीना उहा शय आ, उहा संदूक वा। हिकिड़ा आलिम फरमाइनि था त काठ वा, पर काठ जहिड़ो तेड़ो न आहे, जन्नत जो काठ वा उन मां ठहियल आहे। ॿियनि आलिमनि फरमायो आहे त न, काठ जी ठहियल न आहे, बल्कि याकूत जे पत्थर जी 300 हथ डिघी 200 हथ वेकरी हिकु संदूक जो नालो आहे। इनखे ताबूते सकीना चयो वेंदो आहे। पर अजब राज़ आहे त 300 हथ केतिरा हूंदा? एॾो घणो त कोन्हे, पर उन जे अंदरि छा आहे? उन में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी पग मुबारक मौजूद आहे। ॿियो छा आहे उन में? बनी इसराईल अल्लाह खां जन्नती खाधो घुरियो। मूसा अलैहिस्सलातो वसलाम उन खाधे मां कुझु बचाए करे उन में रखियो हुयो। जन्नती खाधो आहे, हज़ारनि सालनि खां पयो आहे। वरी इमाम महदी उनखे कढंदा, अञा ताईं उहो क़यामत ताईं ताज़ो जो ताज़ो पयल हूंदो। उहो जेको मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम ते नाज़ुल थियो मन ऐं सलवा, तव्हां ॿुधो आलिमनि खां, उहो मूसा अलैहिस्सलाम कुझु न मूं बचाए करे उन में विझी छॾियो, उन संदूक मुबारक में। उहो इमाम महदी कढंदा त अञा ताज़ो पियल हूंदो। ॿियो उन में छा आहे? तौरात जा कुझु सीपारा, कुझु टुकड़ा, उहे बि उन में मौजूद आहिनि। पर अञा इहा ॻाल्हि ॿुधाइण जी न आहे। फरमाइनि था त नबियुनि जो तादाद 1.25 लख आहे। 1.25 लख नबी आहिनि। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे सैयदुल मुरसलीन ताईं 1.25 लख नबी आहिनि। अहिड़ी तरह ताबूते सकीना में मुंहिंजे अल्लाह 1.25 लख खाना बणाया आहिनि। हर नबीअ जो खानो अलॻि आहे। उन हर नबी आदम खां वठी करे नबी साईं ताईं 1.25 लख खानो आहे। हर खाने में उन नबीअ जो शान सिफ़त ऐं सना लिखी पई आहे। आदम अलैहिस्सलाम जो चेहरो मुबारक कीअं हुयो उन खाने में बयान आहे। आदम जो खानो आहे। उन ते ईमान कहिड़नि माण्हुनि आंदो उन जो बयान आहे। सोणो शीस अलैहिस्सलाम आहे, उन जो चेहरो मुबारक कीअं आहे उन जो बि बयान आहे। उन खाने में शीस नबीअ जे नाले सां खानो आहे। लूत नबीअ जे नाले सां खानो आहे, उन में बि उन जो बयान मौजूद आहे। इब्राहीम जो बि खानो आहे, उन नबीअ जो बि शान उन में मौजूद आहे। मूसा अलैहिस्सलाम जे नाले सां खानो आहे, उन में मूसा अलैहिस्सलाम जो अहवाल बयान आहे। ईसा अलैहिस्सलाम जे नाले सां खानो आहे, ईसा अलैहिस्सलाम जो शान बयान आहे। आख़िरी खानो जेको सभिनीनि खाननि खां वॾो आहे, नूर में बि सभिनीनि खां घणो आहे। खानो आख़िरी आहे, उहो आख़िरी खानो आख़िर ज़मा तुंहिंजे असांजे नबी मुहम्मद करीम जो खानो आहे। उन में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सिफ़त, हबीब करीम जी ज़िंदगीअ जो अहवाल बयान थियल आहे। उन में इहो बि लिखियल आहे त सभिनीनि खां पहिरियां जेको शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणींदो उन जो नालो अबू बकर सिद्दीक़ हूंदो। ॿियो नंबर जेको शख़्स
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे विसाल मुबारक खां पोइ खलीफो बणबो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान मां पर्दो फरमाईंदा। पर्दो फरमाइण खां पोइ हबीब करीम जी खिलाफत उनखे मिलंदी। उन जी सिफ़त लिखियल आहे ला यखाफ़ु फिल्लाहि लौमत लाइम। उहो अहिड़ो जवान हूंदो जो हर माण्हूअ खे हक़ ऐं सचो बयान कंदो। संदसि नालो उमर फारूक हूंदो। टियों यारो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में खिलाफत अची करे हासिल कंदो। उन जी सिफ़त हीअ बयान कयल आहे त काइनात में हबीब जे सहाबिन मां सभिनीनि खां वधीक सखी हूंदो, सभिनीनि खां वधीक हयाव वारो हूंदो। नालो उन सोणे जो उस्मान गनी हूंदो। चौथों सहाबी या ताबूत सकीना जी थो ॻाल्हि कयांव, मौलाना हिदायतुल्लाह मुश्ताक रहमतुल्लाह ताला अलैहि उन जो जेको अंदर जो अहवाल लिखियो आहे त उन में आख़िरी खानो आहे। ऐं चौथे यार तव्हांजे ऐं असांजे मुर्शिद सोणे हैदर करार जो बि ज़िक्र ख़ैर उन में मौजूदु आहे। चौथों सहाबी जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम खां पोइ खिलाफत हासिल फरमाईंदो, उहो सोणे नबी करीम जो वेझड़ो माइट हूंदो। ऐं उन जी निशानी हीअ आहे त जंगनि में उन जी मदद करण वारा मलाइक हूंदा ऐं मुंहिंजो रब उन जी मदद फरमाईंदो। चौथों यार कहिड़ो आहे? चओ कहिड़ो आहे? सोणो अली साईं। पहिरों त कोन्हे न, ताबूत सकीना में भी इहा ई ॻाल्हि लिखियल आहे त सोणो अली करम अल्लाह वजहुल करीम तव्हांजो ऐं असांजो मुर्शिद आहे। समूरे अहले सुन्नत ऐं समूरनि मुस्लमाननि जो मुर्शिद आहे। नबी साईं जे ख़लीफ़नि मां चौथों ख़लीफ़ो आहे। इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु ताबूत सकीना खे खणंदा बैतुल मुक़द्दस फ़लस्तीन में जेको हींअर कब्ज़े में आहे उनखे फ़तह फरमाईंदा। फ़तह फरमाए करे इमाम महदी रज़ी अल्लाह ताला अन्हु उते ई क़याम फरमाईंदा। इमाम महदी उते ई रही पवंदा। उन्हनि जी विलादत थी आहे मदीने शरीफ़ में, ज़ुहूर ज़ाहिर थियो आहे मके शरीफ़ में, ऐं हाणे जंगियूं करे अची करे बैतुल मुक़द्दस में पहुतो आहे, उते मौजूदु आहे। हाणे वरी मुंहिंजे रब जो इम्तिहान आहे। अजीब ॻाल्हि आहे। उहो महदी जे ज़माने में इहा बि बुज़ुर्गनि लिखी आहे ॻाल्हि त ॿार नांगनि सां खेॾंदा, नांगनि सां नांग सां खां इंसानु डिॼंदो आहे, परेशान थींदो आहे। वॾो भला न डिॼे त ॿार ज़रूरु डिॼंदो आहे। ॿार नांगनि सां खेॾंदा, एॾो अमुन अमान हूंदो, बघड़ बकरी गॾु पिया चरंदा, गॾु पिया घुमंदा, गॾु पिया फिरंदा, को बि ख़ौफ़ न हूंदो। हेॾो इहो शान आहे। होॾो मुंहिंजे रब जो इम्तिहान हीअ आहे त इमाम महदी बैतुल मुक़द्दस फ़तह फरमाए करे बैतुल मुक़द्दस में मौजूदु हूंदा त ॾुकर शुरू थी वेंदा। हिकमत मुंहिंजे अलाह जी आहे। ॾुकर मुल्क में शुरू थी वेंदो ऐं इहो हाल थींदो जेके बुज़ुर्गनि सां उन्हनि जंगजू सां जेके इमाम महदी जे लश्कर में गॾु हूंदा, इमाम महदीअ जे लश्कर में मौजूदु माण्हू जेके उन्हनि सां तीर कमान हूंदा, पोइ तीर जो जेको फरहो आहे, जेको कमान आहे, उन ते जेको चमड़ो लॻल हूंदो बुख में उहो बि खाईंदा। एतिरो ॾुकार पवंदो, परेशानी थींदी। पर अल्लाह जो हुकुम आहे इमाम महदी बैतुल मुक़द्दस में मौजूदु हूंदा। वरी साॻो जुमे जो ॾींहुं 10 मुहर्रम साॻो ॾींहुं थींदो ऐं फज्र जी निमाज़ जे लाइ तकबीर लॻंदी। चओ सुभान अल्लाह। फज्र जे निमाज़ जी तकबीर लॻंदी। इमाम महदी मुसल्ले ते बीहंदो त सुहिणो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम आसमान खां नुज़ूल फरमाईंदो। माना इमाम महदी ऐं ईसा अलैहिस्सलाम जो अचणु पाण में ॿिन्ही जो गॾु आहे। पहिरें इमाम महदी ईंदा, उन खां पोइ ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम। पर ॿुध, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे, नबी करीम जो बचड़ो आहे। उम्मतीअ जो शान नबीअ खां वधी नथो सघे। ईसा नबी आहे, उन जो शान मथां आहे। पर नबी साईं जे सदके कहिड़ो शान मिलंदो आहे। दुरूद पढ़ त मां ॿुधायां त महदीअ खे मुंहिंजे रब कहिड़ो मान ॾिनो आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। फज्र जी निमाज जी इकामत लगी आ। सोहणो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो विसाल अञा कोन थियो आ, अल्लाह उनखे पंहिंजी कुदरत सां पाण ॾे घुराए वरितो आ। माना ज़ाहिरी हयाती सां उहो ज़िंदा आहे। वो नबी तो समूरा जिंदा आहिनि पंहिंजी कबरुन मुबारकुन में, पर ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी हयाती मुताबिक जिंदा आहिनि, आसमान ते मौजूद आहिनि। सोणे ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो जुम्मे जो ॾींहुं हुआ, मुहर्रम हुआ, आशूरो हुआ। फज्र जे निमाज़ जी इकामत थी आ, पाण नुज़ूल फरमायूं, तकबीर लगी चुकी आ। इमाम महदी पोइते निहारे फरमाईंदा, ओ सोना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह तोखे नबूवत जो ताज पारायो, तुंहिंजो शान वॾो आ, मेहरबानी करे अची करे फज्र जी निमाज़ तव्हां पढ़ायो। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदो, हाज़िहि सलातु उक़ीमत लक, हिन निमाज जी तकबीर सोना महदी तुंहिंजे लाइ लगी आ। ओ सोना महदी तूं अॻिते थी बीहुमा, अल्लाह जो नबी तुंहिंजे पोयां बीही करे निमाज अदा कंदुसि। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम महदीअ जे पुठियां उहा फज्र वारी निमाज अदा फरमाईंदा। इहो मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे। इमाम महदी उम्मती आहे, चओ छा आहे? उम्मती आहे, नबी करीम जो बचड़ो आहे। अल्लाह इहा इज़्ज़त अता फरमाई आहे जो नबी आहे। ईसा अलैहिस्सलाम रूहुल्लाह वा, पर फज्र जी निमाज नबी साईं जे बचड़े जे पुठियां अदा फरमाईंदो। निमाज अदा फरमाईंदा, निमाज मुकम्मल थींदी। निमाज मुकम्मल थियण खां पोइ सॾु थींदो। कहिड़ो? त दज्जाल अची वियो आहे। अल्लाह सी तव्हांखे असांखे दज्जाल जे फितने खां पनाह नसीब फरमाए। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जे फितने जे पनाह जो नुस्ख़ो बि ॿुधायो आहे। फ़र्क़ु इहो आहे त तो वटि ऐं असां वटि अमल कोन्हे। ऐं दज्जाल जे ताक़त जी मां ॻाल्हि नथो कयां, टाइम मुंहिंजो पूरो थी वियो आहे, पर उन खां बचण जो, उन खां बचाव जो नबी साईं तरीक़ो बि ॿुधायो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, उनजो ताल्लुक़ बि जुमे जे ॾींहं सां आहे। सवलो नुस्ख़ो आहे। ऐं असां वटि त इहा आदत बुज़ुर्गनि आलिमनि में मौजूदु आहे, जिन फ़क़ीरनि खे ख़बर आहे उन्हनि में इहा मौजूदु आहे। पर अरब सॻोरनि में, अरबनि में, मके में, मदीने में इहा तमामु घणी आदत मौजूदु आहे। कहिड़ी? नबी करीम इरशाद फरमायो त इन निभागे दज्जाल जे फितने खां जेको माण्हू महफ़ूज़ रहणु चाहे ऐं ख़ात्मो बिल ख़ैर ईमान ते खपेसि, त जुमे जी निमाज़ खां पोइ सूरत कहफ़ जी तिलावत कंदो करे दज्जाल जो फितनो उन ताईं त कोन, उन जी औलाद ताईं बि कोन पहुचंदो। पर हाणे पढ़े केरु क़ुरान? क़ुरान आहे सतनि चोलिनि में वेढ़ण लाइ। सतनि चोलिनि में वेढ़े करे वो घर में कुंड में भी एतिरो मथे रखिजोसि जिथे हथ बि न पहुचे। 8-9 चोलियूं वेड़ियो जीअं खोलड़ो न पए। अफ़सोस मुसलमान, अफ़सोस मुसलमान। क़ुरान आयो पढ़ण जे लाइ त पढ़ ऐं उन ते अमल कर। तूं उनखे 38-40 चुमियूं ज़रूरु ॾींदो आं, उनजो बि तोखे सवाबु थींदो। चुमियुनि खां मनो कोन थो कयां, पर अदा क़ुरान रुगो चुमियुनि जे लाइ कोन आयो आहे, तिलावत लाइ आयो आहे। क़ुरान पढ़ी ॾिस, क़ुरान ते अमल करे ॾिस, मुंहिंजो रब तुंहिंजी हीअ ज़िंदगी बि संवारींदो त आख़िरत बि मोचारी फरमाए छॾी। नबी साईं दज्जाल खां बचाव जो इहो ई तरीक़ो ॾसियो आहे। ॿिया बि तरीक़ा हूंदा त जुमे जी निमाज़ अदा करे उन खां पोइ 15 सिपारे जे आख़िर में शुरू थिए थी। ॿुधाए छॾियांव, 15 सिपारो उन जे आख़िर में शुरू थिए थी ऐं 16 सिपारे जा कुझु पन अधु कलाक बि कोन थो लॻे। उनखे इंसान पढ़ी छॾे त ऐलान छा थींदो त दज्जाल ज़ाहिर थी वियो आहे, दज्जाल अची वियो आहे। समूरी मखलूक ख़ामोश थी वेहंदी। सुनो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमाईंदो त बैतुल मुक़द्दस जा समूरा दरवाज़ा खोले छॾियो। समूरा दरवाज़ा खोलींदा, जेतिरा दरवाज़ा अथसि उन वक़्तु जेतिरा हूंदा, 40 आहिनि, 45 आहिनि, जेतिरा बि आहिनि, समूरा दरवाज़ा खोलींदा। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम
दज्जाल कंहिं हिक दर जे साम्हूं हूंदो। सोणो ईसा अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस जी मस्जिद में वेही करे दज्जाल ते हीअं नज़र फरमाईंदो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि त दज्जाल जी जीअं नज़र अल्लाह जे प्यारे नबी ईसा अलैहिस्सलाम ते पवंदी ईअं पघरणु शुरू थी वेंदो जीअं उस में मखणु पघरंदो आहे, जीअं पाणीअ में लूणु ॻरी गुम थी वेंदो आहे, ईअं दज्जाल सारो अल्लाह जे नबीअ जे नूर सां पघरी करे ख़तम थी वेंदो, तबाह थी वियो। दज्जाल जो फितनो पूरो थी वियो। उन खां पोइ याजूज माजूज जो फितनो, अल्लाह पनाह में रखे। हाणे मां इहो तव्हांखे तकड़ो तकड़ो थो ॿुधायां, मुख़्तसर। याजूज माजूज छा आहे? उन्हनि खां सभिनीनि खां वॾी मख़लूक जेका हुआ इंसान हूंदा, सभिनीनि खां जेको वॾे में वॾो कदु आहे न उनजो गिराठ जेतिरो हुयो, माना जेको उन्हनि जो ड्रिगे में ड्रिगो मुड़ुसु आहे उनजो कदु गिराठ जेतिरो आहे। इहा निशानी आहे। पर जाॾे वेंदी जे कंहिं दरियाह मां पाणी पीअंदा त सॼो पाणी चटु करे छॾींदा, जे कंहिं ॻोठ में घिरंदा त सॼो अलह तलह खाई वेंदा। इहो फितनो आहे। याजूज माजूज ज़ाहिर थींदो, उन खां पोइ सिज काॾों उभरंदो आहे, ज़ोर सां चओ अदा सिज हींअर जेसी ताईं मुंहिंजे रब जो अमुर आहे ओभर खां थो उॾामे। याजूज माजूज ज़ाहिर थियो, दज्जाल ख़तम थी वियो, दाबतुल अर्द ईंदो, उहो बि हिकिड़ो पखी आहे, उन जो फितनो ईंदो। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे, आमिना जो लाल फरमाए थो हींअर त सिज ओभर खां उभरंदो आहे तॾहिं ओलह खां उभरंदो। उन खां पोइ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तौबह जा दरवाज़ा बंदि थी वेंदा, मुंहिंजो रब क़ुरान खे खणी छॾींदो। क़ुरान मुंहिंजो रब जे हुकुम सां खणी छॾींदो, क़ुरान हलियो वेंदो, क़ुरान न रहंदो। तौबह जा दरवाज़ा जेसीं खुलियल आहिनि तेसीं ताईं दुआ तौबह मक़बूल हुआ, पर जॾहिं क़यामत आई तौबह जा दरवाज़ा बंदि थिया त पोइ दुआ तौबह का बि मक़बूल नाहे। पोइ मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे छॾे या जन्नत में दाख़िल फरमाए या दोज़ख में विझे, मर्ज़ी अथसि। ऐं उन खां सवा जेकॾहिं चारो आहे त फ़क़ति मुहम्मद करीम जी शफ़ाअत जो चारो आहे। इहो बि जन्नत जो जेको बाब आहे उन में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। इन जे ई करे आलिम सगोरा जॾहिं न को चवे साईं शफ़ाअत बफ़ाअत आहे ई कान, पोइ नाराज़ थींदा आहिनि। छाजे करे नाराज़ थींदा आहिनि? इन जे ई करे नाराज़ थींदा आहिनि त इहा एॾी साबित एॾी चिटी शइ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत मुबारक, इन जो जेको इनकार करे थो पोइ आलिम फरमाईंदा आहिनि त इहो कहिड़ो निभागो आहे। नबी साईं जूं हदीसूं मौजूदु आहिनि, पाण करीमनि जा फरमान मौजूदु आहिनि, ऐं पाण करीमनि इहो इरशाद फरमायो आहे त मुंहिंजी शफ़ाअत नेकोकार निमाज़ीअ परहेज़गार जे लाइ न आहे, बल्कि जेको वॾे में वॾो गुनाहगार आहे मां मुहम्मद करीम जी शफ़ाअत बि उन जे लाइ आहे। इहा बि क़यामत मऊं आहे, इहा बि मञणी पवंदी। जे क़यामत खे मञी थो त मुस्तफ़ा जी शफ़ाअत खे बि मञणो पवंदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माफ़ कजो, असांजी इहा ख़ानदानी आदत आहे जो तव्हांजो टाइम खाईंदा आहियो, ख़ानदानी आदत आहे, का नई शइ कोन्हे। तव्हां भेरियल आहियो माशा अल्लाह। जिन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। साईं जन हिते पहुची चुका आहिनि, जिन खे साईं सां मुलाक़ात करणी आहे उहे जुमे नमाज़ सलातो सलाम खां पोइ साईं जिन सां मुलाक़ात कनि।